नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत IMF जा शर्त पूरा करण लाइ 360 अरब रुपयनि जी मनी बजट वफ़ाक़ी काबीना जे ख़ासि इजलास मां मंज़ूर कराईंदी। वज़ीर आज़म काबीना इजलास घुराए वरितो। 144 शयुनि जी GST खां आजियूं आहिनि। इन्हनि ते 17% सेल्स टैक्स लागू कयो वेंदो। मोबाइल फ़ोन कॉल्स ते टैक्स रेट 10% खां वधाए 15% करण सां वधीक 7 अरब रुपया हासिल थींदा। पेट्रोल, बिजली, गैस, दवा, मोबाइल फ़ोन, ॿारनि जा डाइपर, मेकअप जो सामान, परफ्यूम, मुर्गी जो गोश्त ऐं ॿियूं शयूं महांगियूं थींदियूं। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां अव्हांखे कंहिं ब्रेक इन ॾींदा हलूं त वफ़ाक़ी हुकूमत IMF जा शर्त पूरा करण लाइ 360 अरब रुपयनि जी मनी बजट वफ़ाक़ी काबीना जे ख़ासि इजलास मां मंज़ूर कराईंदी। वज़ीर आज़म काबीना इजलास घुराए वरितो। 144 शयुनि जी GST खां आजियूं आहिनि। इन्हनि ते 17% सेल्स टैक्स लागू कयो वेंदो। मोबाइल फ़ोन कॉल्स ते टैक्स रेट 10% खां वधाए 15% करण सां वधीक 7 अरब रुपया हासिल थींदा। पेट्रोल, बिजली, गैस, दवा, मोबाइल फ़ोन, ॿारनि जा डाइपर, मेकअप जो सामान, परफ्यूम, मुर्गी जो गोश्त ऐं ॿियूं शयूं महांगियूं थींदियूं।